पानी नाहे छो भला करबला सिंधाबाद में रहंदड़ बोड मुतासिर मर्दन औरतन समेत मासूम ॿार गॾु करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। सिंधाबाद ॻोठ जे रहवासियुनि जो 20 ॾींहनि खां पीअण जो पाणी बंदि कयो वियो आहे। सिंधाबाद ॻोठ जे सरबराह फ़रक शाह ऐं ॿियनि GNP न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सफूरा टाउन जे चेयरमैन राशिद ख़ासकेली हिकु यज़ीदियत वारो किरदारु अदा करे रहियो आहे। असां सिंधी माण्हुनि जो पाणी बंदि करे कोटिया टाउन में रहंदड़ गैर मुल्कनि खे उहो पाणी ॾेई रहियो आहे। सिंधाबाद में रहंदड़ बोड मुतासिर सिंधी मिसकीन मुहबत जा पालनहार हर माण्हूअ खे जीअ में जायूं ॾींदड़ अमीर सिंध जा ग़रीब सिंधी झूपड़ियुनि में रहनि था, जिन खे सिंध सरकार पाणी ॾिनो हुयो ऐं हिन वक़्तु सफूरा टाउन जे चेयरमैन फिरोनियत यज़ीदियत वारो किरदारु अदा कंदड़ टाउन चेयरमैन ख़ासकेली पाणी जी लाइन बंदि करे छॾी आहे ऐं असां उनखे चिता ॾियूं था त सुभाणे असां एहतिजाजी मुज़ाहिरो टाउन ऑफू जे साम्हूं कंदासीं। जेसि ताईं असांजो पाणी बहाल न कयो वेंदो तेसि ताईं असां धरणो जारी रखंदासीं। वधीक उन्हनि GNP न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ही जेको थियो आहे ही गुज़िश्ता 22, 24, 25 ॾींहंनि खां इहो वाक़ियो थियो आहे। असांजो 2011 खां वठी पाणी हलंदड़ आहे, पर हींअर जेको टाउन चेयरमैन साहिबु आयो आहे, असां सम्झो असांजा सिंधी माण्हू आहिनि, नवां चूंडिजी आया आहिनि, असां हुनजी अंदरूनी तौर ते इख़लाक़ी तौर ते असां सियासी तौर ते हुनजी मदद बि कई ताकी ही माण्हू खटे अचनि, अॻियां थी अचनि। पर बदकिस्मती सां हिते कई माफ़ियाऊं आहिनि जेके पंहिंजो पंहिंजो कमु पियूं कनि, त हुननि छा कयो जो कोइटा टाउन जेके सभु सोसाइटियुनि में उन्हनि जो हिकिड़ो हिकिड़े बंगले जी क़ीमत 6-6 करोड़ 8-8 10-10 करोड़ रुपया क़ीमत आहे। हिननि ही पाणी जुगिन जो कढी सिंधाबाद बोड मुतासिन जो पाणी कढी ऐं उहो हुननि बंगलनि खे ॾेई छॾियो आहे, जंहिंजो असांखे सख़्तु एहतिजाज बि तकलीफ़ में पियूं। हाणे असीं पठान जे धारियुनि जे पनाहगीरनि जे दरवाज़नि ते असांजा नियाणियूं बचा वञनि पिया, दरवाज़े ठुका हणी चवंदा असांखे पाणी जी बाल्टी भरे ॾियो। हाणे हू चवंदा अभी नहीं, 3 बजे आना, 2 बजे आना, 4 बजे आना। असीं इंतहाई ज़िलत सां वक़्तु गुज़री रहियो आहे। असीं अपील था करियूं त वाक़ई असीं हींअर मामलनि में मुश्किलनि में आहियूं, असांजी हिन में मदद कई वञे सियासी समाजी। ऐं गॾोगॾु असांजो इहो ऐलान थियल आहे त सुभाणे 18 तारीख़ सूमर जे ॾींहुं सुबुह जो 10 बजे सिंधाबाद जे मर्कज़ सां हिकु वॾी तादाद में माण्हू एहतिजाजी मार्च कंदा ऐं जेको एहतिजाजी मार्च लगातार सॼे टाउन खे ॿुधाईंदा वेंदासीं त असां ग़रीबनि जो पाणी कटे ऐं अमीरनि खे ॾिनो वियो आहे। ऐं उहो धरणो वञी धरणे जी शिकिल इख़्तियार कंदी टाउन चेयरमैन साहिब जे दफ़्तर जे साम्हूं, ऐं असां उते ख़ीमा पंहिंजा खणी पिया वञूं, पंहिंजा बिस्तर बि खणी वेंदासीं, पंहिंजा हंध बि खणी वेंदासीं, थां बि खणी वेंदासीं, उते रद बचाव कंदासीं, उते रहंदासीं जेसीं ताईं असांजो पाणी बहाल नथो थिए इंशाल्लाह। पाणी कयो त न, असांखे पाणी खपे थो, जहिड़ो तहिड़ो करे असांखे पाणी खपे थो, असांखे पाणी ॾियो। असां सोसाइटी ॾे वञूं था कोटिया टाउन में पाणी भरण, त चवनि था 2 बजे अचो, 3 बजे अचो, ईअं करे मतिलबु दरवाज़ो बंदि करनि था। पोइ असांखे असांजो इहो 10-15 ॾींहं थी विया आहिनि, पाणी कान्हे का। हाणे बच्चा उन मरनि था पिया, घर में सफ़ा पाणी कान्हे का, असांजो हालत कीअं थी वियो आहे त ॾिसो पाण। अर्ज़ु इहो आहे त पाणी असां वटि न आहे, असां पाण ॾिसो तव्हां हालत बचनि जी ॾिसो, हिननि खे का पाणी न आहे, को मुंहुं धोइण जो, हथ धोइण जो। असांजो जो ज़ुल्म कयो आहे असां ग़रीबनि खां, त अलाह जी नालत उन्हनि जे मथां पवंदी। असांखे पाणी ज़रूरी खपे। ग़रीब तव्हां पाण ॾिसो था, सरकार हुजे केरु बि हुजे, वॾो हुजे अमीर हुजे, असांजी मदद खपे।